الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهدي الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كنتم خير أمة أخرجت للناس صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाईरो अल्लाह जा शुक्राना जे रब करीम असां के मदीने वाले मीर जी उम्मत में शामिल फरमाए। असां जो नबी सभनी नबियन का आला बाला अशरफ अकरम इज्जत में आला मर्तबे में बाला सूरत में सोहणो मोजज़न में बेनज़ीर बेमिसाल भला नकल है जो रोजो रखियो तो वचा अल्लाह ज़बान दुनिया कुछ गलायो नीड़ी के चा दियो बड़ी बात मते करे जो सुभान अल्लाह अल्लाह मदीने वाले जो दीदार कराइंदो असां जो नबी नबियन जो सरदार मुस्तफा जे सदके मदीने वाले मीर जे मुहाबे हुजूर जी उम्मत सभनी उम्मतुन जी सरदार असांजे नबी जो शान सभनी नबियन में निरालो हुजूर जी उम्मत जो शान सभनी उम्मतुन में निरालो असांजो नबी सभनी नबियन जे पुजाणी वारो आखिरी रसूल खातमुल मुरसलीन त हुजूर जी उम्मत खातमुल उमम सभनी नबियन जे पछाड़ी वारी पर जिए नबी इज्जत अजमत शान में सभनी नबियन का मर्तबे में मथा हुआ त मुस्तफा जे सदके हुजूर जी उम्मत भी सभनी उम्मतुन का मान में मथा तादाद में गाने ट्रे में गणप में मदीने वाले जी उम्मत सभनी का घणी जिए शान में सभनी का भली तिए गाना ट्रे में सभनी उम्मतुन का घणी के बिशे जी बशयूं हिकड़ी हुंदी आहे क्वालिटी बी हुंदी आहे क्वांटिटी क्वालिटी जी माना है मेयार जिन्स कणक जी सारियुन जी इस बिया जिन्स सहन जी जिन्स दाणो मोटो सुठो या मारियलो
हिकड़ी मुठ खणी विंदा यो व्यापारी वट ॾिसी चवंदो बाबा ही जिन्स जेका आहे हिन जिन्स जो मण वठंदो साईं 2000 रुपया हालांकि सब पंज खरार खणी कोन ईंदा आहियो खरार ॾेखारींदा आहियो रुॻो मुठ जिन्स खणी ईंदा आहियो जिन्स सुठी आहे दाणो सुठो आहे चइबो आहे हीअ जिन्स भली आहे हीअ जिन्स मारियल आहे हीअ जिन्स घटि आहे त जीअं जिन्स जी क्वालिटी भली हुजे त उन जो मुल्ह महांगो थींदो आहे त हुज़ूर जी उम्मत जी जेका क्वालिटी आहे जिन्स सभिनी उम्मतुनि खां बियो वरी हुंदो आ गाणे ट्रो बुधायो 5 खरार घणा या 10 खरार घणा जवाब ॾियो 5000 रुपया मथे या 5 लख रुपया मथे ये न तो मदीने वाले साईं जी उम्मत जेका है ना उहा तादाद में 1,24,000 नबियन जूं उम्मतूं गॾु कजनि मुंहिंजे मुहम्मद जी उम्मत अञा घणी सुभान अल्लाह हिया हदीस है इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी है सुनन इब्न माजा में रिवायत है हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु तो रिवायत करे अहलुल जन्नत 20 व 100 सफ़ जन्नती जने जन्नत में पहुंचंदा त उन्हनि जूं सिफ़ूं अल्लाह जे सिफ़ूं लॻायूं स्कूल पढ़ायो या अंगूठे छापायो पढ़ायो न स्कूल सुबह जो असेंबली थींदी आहे न हेड मास्टर बीहंदो मास्टर बीहंदा पोइ सिफ़ूं लॻंदियूं सिफ़ूं ही पहिरियों क्लास ॿियो क्लास टियों क्लास सिफ़ूं लॻंदियूं जॾहिं जन्नती जन्नत में भी पहुचंदा न उते अल्लाह जी ज़ात भी ॾिसंदी सभु नबी भी ॾिसंदा नबियन जे उम्मतुनि जूं सिफ़ूं लॻंदियूं कतारूं थींदियूं साईं फरमायो त हड़ई सिफ़ूं हूंदियूं 120 घणियूं हजरत आदम खां वठी मदीने वाले साईं ताईं सभिनी नबियन जे उम्मत जूं सिफ़ूं कुल घणियूं एतिरी ॻाल्हि त तव्हां बि यादि कजो न हरू भरू तव्हां बि ईअं मगी न कयो मूंसां थोरी ॻाल्हि तव्हांखे बि यादि करणी पवंदी सभिनी उम्मतुनि जूं सिफ़ूं घणियूं थींदियूं 120 साईं फरमाइन था त समानून मिनहा मिन हादिल उम्मत व अरबऊन मिन साइरिल उम्म उन्हनि 120 मजा 40 सिफ़ूं हुंदियूं 1.25 लाख नबियन जूं बाक़ी 80 सिफ़तूं मुहम्मद करीम मदीने वाले साईं जी उम्मत जी घणियूं सिफ़ूं घणियूं ऐं सभिनी नबियन जूं पोइ घणा केर थिया सुभान अल्लाह इने जेड़ा तादाद में भी वधीक ऐं क्वालिटी में भी जिन्स में भी वधीक अल्लाह ताला कुरान में फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तव्हां सभिनी उम्मतुन मां भली उम्मत बनाए पैदा कया विया आदम भलो आदम जी उम्मत भली नूह भलो नूह जी उम्मत भली मूसा भलो मूसा जी उम्मत भली ईसा भलो ईसा जी उम्मत भली पर मोहम्मद करीम सभिनी का भलन में भलन का भलो मुस्तफा जी उम्मत हरनी उम्मतुन का भले में सुभान अल्लाह
अदा हे चंगड़ो आ चोंदा हे चंगड़ो साईं वाह जो फर्क आए अवादे खबर है हमरा की अदा चंगड़ो हमरा की साईं वाह जो हमरा वाह असल दंग थी गया साईं फरमायो त कुरान फरमाए तो यूं उम्मतों पे चंगियूं हुंदियूं भलियूं हुंदियूं पर ही उम्मत भलन में भली सुठन का सुठ सुभान अल्लाह साईं फरमाइन था त मु अल्लाह मु मोहम्मद करीम के रब कुछ एड़ियूं शयूं दिनियूं न के भी नबी के न मिलियूं जेके मुखे मिलियूं एड़ियूं शयूं मु मोहम्मद के रब दिनियूं के नबी के न मिलियूं के उम्मत के न मिलियूं पूछा कयो या रसूल अल्लाह केड़ियूं शयूं हैं साईं फरमायो त नुसिरत बिर्रुब अल्लाह ताला मुझी मदद किया रोब जे जरिए मदीने वाले साईं जे वजूद में रोब हुयो दुश्मन इंदो हो न ये रखंदो महीने जे पंध ते दुश्मन जे दिल ते मुस्तफा जो थाको ॾिसो न कन कन माण्हुनि में रब मणिया रखंदो आहे हैबत रखंदो आहे दया रखंदो आहे माण्हू काशे चवण चाहे चई न सघंदो मुझा मुर्शिद करीम मुझा पीर हुया बाबा साईं हुया पर से रोब एड़ो हुयो खुदा जो कसम मां पुट हुस न गाल्हाए जुरत न करे सघंदो मुरीद पोइते तकंदा हा पर मां पुट हुस इहो उन में अल्लाह ताला मणिया रखंदो आहे पंहिंजे दोस्तन पंहिंजे वलियन में रब मणिया रखंदो आहे मदीने वाले साईं जे उम्मत जे वलियन में मणिया तो खुद मदीने वाले साईं में मणिया जावी महीने जे पंथ ते दुश्मन ईंदो हो त थर 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 कंबंदो हुयो मुस्तफा जे वजूद में रब रोब साईं फरमाए इहो रोब 1.25 लाख नबियन मां के नबी के न मिलियो जेको मु मोहम्मद करीम व ऊतीत मफातिहल अर्द अल्लाह ताला जमीन जे खजानन जूं कुंजूं मु मोहम्मद करीम जे हथन में ॾेई छॾियूं खजानन जूं कुंजूं समझो वले पुट जेके कुंजी ॾिनी माना शइ उन जे हवाले जगह जो सौदो कयो न हितों तव्हां गोठ केड़ो गुलमंद मंगसी नसीब ज़ई रुगे रुगे मंगसी देसी न समझो दा हाने वडेरे गुल मोहम्मद मंगसी जो मानू मेहड़ में वनी बंगलो वठे खरीद करे बंगलो पो ओ मालिक बंगलो जो हवाले कंदो आ खबर त किया कुंजी दींदो कुंजी नहीं माना बंगलो आहे गाड़ी जो सौदो कंदो मोटरसाइकिल जो कार जो छा कंदो चाबी मिली माना गाड़ी मिली मालिक को कहीं से के चाबी नहीं अल्लाह फरमाए तो हबीब खजाना मुंजा तो खी क़यामत जो ॾाढो थींदो इमाम तिरमिज़ी रिवायत आणे थो अल करामत वल मफातीह यौम ज़िंदगी क़यामत जे ॾियारे इज्जत रब मुंहिंजे हथ में ॾींदो ऐं जन्नत जूं कुंजूं मुंहिंजे हथ में ॾींदो सोहणा नबी जन्नत ठाही मूं खालिक माया मालिक तू खालिक मालिक तू ठाहिण वारो मां वंडण वारो हिते जा खजाना बि मदीने वारे जे हथ में ऐं हुते जा खजाना बि मोहम्मद मीर जे हथ
रब फरमायो से अम्मा साइल फला तनहर महबूब को साइल अचई न उनके झिड़क जाए न को घुरई उनके हुआ जे नहीं अजब खजानन कुंजू रब दान दींदो आ वापस न वठंदो अल्लाह के कुंजू पिन्यू न मदीने वाले के अजब मुस्तफा के हाथ में आए अजब खुदा दे खजाने वंडे में दमाई खुदा दे खजाने वंडे में दमाई असा को कहीं दी कानी लोड़ काई उचाए सदर तू साईंदा सिपाही ओंदा दर्द तो से लगानी दा नारा मदनी मिठल बिन कोनी किनारा मदनी मिठल बिन साईं फरमायो अल्लाह ताला व जुइल तुराबु ली तहूरा मुझे ला सजी धरती के रब पाक करे जंग में पर में जिते बीठा हो जो नमाज पढ़ी अल्लाहु अकबर नमाज शुरू के उते भी नमाज थी जरूरी नहीं तो मस्जिद में वनी पो पढ़ो जंग में बिठायो उते पोती नथा मिट्टी दे नमाज पढ़ो थी चो मिट्टी पाक चो मिट्टी तयम्मुम कयो दे मिट्टी दे मिट्टी पाक साईं फरमायो जुइलत उम्मती खैरल उम्म में जेके रब मुखे नेमतूं ॾिनियूं आहिनि उन्हनि मां हिकिड़ी नेमत इहा आहे जो मुंहिंजी उम्मत खे रब अड़नी उम्मतुनि खां भली तव्हां कंहिंजा उम्मती आहियो ॻाल्हायो साईं फरमाइनि था मुंहिंजी उम्मत सभिनी में भली आहे असां दा लाइक कोन आहियूं पर मदीने वारे जे सदके सोहणे नबी जे सदके रब भली उम्मत में शामिल कयो ये तुंहिंजा मुंहिंजा लक्षण न आहिनि अहिड़ा पर लजपाल नबी जो वास्तो वसीलो ज़री सुभान अल्लाह हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हजरत मूसा अलैहिस्सलाम के रब किताब लाथो तौरात केड़ो तौरात पो तख्तियूं हुयूं फरहियूं उन्हनि ते लिखियल हुयूं तूर सेना जबल ते अल्लाह सां ॻाल्हियूं करे पोइ रब फरमाते मुंहिंजो किताब ॾियनि तो खयूं उम्मत ओ मथे ते खणी वापसि पंहिंजी क़ौम ॾे आयो हाणे जॾहिं पहुतो न त तौरात जूं तख्तियूं खोले पढ़े पियो तौरात में लिखियो पियो हो त हिकड़ी एड़ी रब उम्मत बनाईंदो हुमुल आखिरून साबिकून जेके ईंदा सभिनी खां पोइ पर जन्नत में वेंदा सभिनी खां अॻु दुनिया में ईंदा सभिनी उम्मतुनि खां पोइ पर जन्नत में वेंदा सभिनी खां अॻु त हज़रत मूसा चयो फजअलहा उम्मती या रब हज़रत मूसा खे रीस दी मौला इहा उम्मत मूंखे ॾे जेके पोइ ईंदा अॻु जन्नत में इहा मुंहिंजी उम्मत बणा क़ाल तिल्क उम्मतु अहमद ए मूसा इहा तुंहिंजी उम्मत न आहे मुंहिंजे मुहम्मद अमीर जी उम्मता काल या रब इन्नी अजिदु फिल अलवाह उम्मतुन हुमुस साबिकूनल मशफूउ लहुम हिकड़ी एड़ी उम्मत मां रब पैदा कंदुसि जन्नत में अॻ में वेंदा ऐं रब खां जा शइ घुरंदा रब ॾींदुनि जंहिंजी पारत कंदा रब कबूल कंदो जंहिंजी सिफारिश कंदा रब कबूल कंदो मौला इहा उम्मत जंहिंजी ॿुधणी
जी गाल बुद्धि विंदी जेका सिफारिश कंदा सा कबूल थींदी मौला इहा उम्मत मुंहिंजी बनाए के चयो मूसा अलैहिस्सलाम रब फरमाते मूसा या तुझी उम्मत ना या मुझे मिठे मोहम्मद करीम की उम्मत قال يا رب إني أجد في الألواح أمة هم المستجيبون المستجاب لهم हिकिड़ी रब फरमाते अहिड़ी उम्मत पैदा कंदुसि जेका बुक खणी दुआ घुरंदा रब उन्हनि जी दुआ रद्द न कंदो उन्हनि जूं दुआऊं क़बूल पइजी मलाई उम्मत भला मुखे दे रब फरमाए मूसा रीस न करे या उम्मत मुझे दिल पर मोहम्मद करीम जी वरी अर्ज़ की मौला इन्नी अजदु फिल अलवाह उम्मतुन अनाजीलुम फी सुदूरिहिम यकरऊना ज़ाहिरा एड़ी उम्मत आनी दुसे जंजो किताब सीनन में सांडीदा याद कंदा ट्री हसी पारा सीने में सांडल हूंदने ज़ाहिर ज़हूर पढ़ंदा अंदर में छाप जी विंदो न ये पढ़ंदा त पाणे जाने आयतूं सिटूं पाणे जाने जी मौला भला इहा उम्मत मुंहिंजी उम्मत बनाए रब फरमायो से मूसा या तुझी उम्मत नाहे या मुझे मिठड़े मोहम्मद करीम जी उम्मत अर्ज की मौला मूं तो रात में पढ़ियो हिकड़ी उम्मत एड़ी पैदा कंदे जो जडे नेकी जो इरादो कंदा अन्या नेकी कंदा बि कोन रुगे इरादो कंदा त अजर लिखजी विंदो पर जे वो अमल कंदा नेकी कंदा हिकूण सवाब ॾहूण वरी गुनाह जो इरादो कंदा न लिखो गुनाह जो इरादो कंदा न लिखो पर गुनाह जो इरादो करे वरी ठयो भला इहो गुनाह नथो कयां इन्हे ते उनखे नेकी मिलंदी मिसाल इरादो कई हेल हज ते वञा रब फरमाइंदो मलाइको हज जो सवाब लिखो गुल मोहम्मद मंसी वारे जे लाइ मौला अन्या दे रबियुल भला अन्या नको जुल्काद आयो नको जुलहज आयो नको टिकट पेरी नको पासपोर्ट ठहराई रब फरमाइंदो इरादो त हज जो कयो अथस न लिखो सवाब वरी जे हज करे आयो न रब फरमाइंदो 10 हजन जो सवाब लिखो मलाइके दा मौला हज त हिकड़ो कयई रब फरमाइंदो मुजी सखा है मोहम्मद मुस्तफा जे उम्मत जे मत हिकूण अमल सवाब ॾहूण वरी गुनाह जो इरादो कंदो रब फरमाइंदो न लिखोस मलाइको न लिखोस कयो त कोन थस मिसाल इरादो के चोरी कया मलाइके चवंदा मौला इरादो चोरी जो कर त लिखूस रब फरमाइंदो न चोरी कई त कोन थस नेकी जो रुगे इरादो कई त लिखजी वियो पर गुनाह जो इरादो कई रब फरमाइंदो न लिखोस कयो त न है न वरी सोचे यार चोरी सुठी शे ना है चोरी कोन तो कया मुड़ी वियो हलियो फरमाइंदो नेकी लिखोस इरादो गुनाह जो तरक कई छदे दी इने जी भी नेकी लिखोस वरी गुनाह करे वेठो पर फरमाइंदो 4 पहर मोहलत ॾियोस मन माफ़ी वठे त अण लिखी माफ़ी ॾेई छॾिया पर माफ़ी न वरतई रब फरमाइंदो हाणे या हिकड़ो गुनाह लिखोस नेकियूं 10 ऐं गुनाह अर्ज़ की मौला या उम्मत मुखे दे एडो बड़ो कई एदा एहसान कई जे उम्मत ते या उम्मत मुंजी उम्मत बनाए रब फरमाइंदो है मूसा या उम्मत तुझी ना है या उम्मत मुझे मिठे मोहम्मद करीम पो हजरत मूसा जो अल्लाह
जे मां नबी न हुजा इन महबूब जो उम्मती हुजा या ठरियो वाले न ठरियो हजरत मूसा उलुल अज़म रसूल साहिब तौरात पैगंबर वो पे ए काश जे मां मोहम्मद मुस्तफा जो उम्मती हुजा मूसा तमन्ना पियो करे पर मंगसी तो के बिना घुरण जे रब हुजूर जी उम्मत में शामिल करे आए रब जो थोरो आए अल्लाह जो एहसान हुजूर जे सदके वड़ थिया है न अन्या बि थींदा तो बुधाए एड़े नबी जे अचण जे खुशी थई हले न थे के खुशी दिया सुभान अल्लाह उन नबी जे अचण ते सोने हबीब जी आमद ते ईमान वारा खुशी मनाईंदा मुस्तफा जे अचण जो जश्न मनाईंदा इन खुशी के सरबुआ मीलाद जी खुशी इन खुशी के सरबुआ ईद मीलादुन नबी छाचे बोआ छाचे बोआ वरी पुछंदा आहिनि हो जेके ॿिया आहिनि बी पार्टी वारा ॿ नंबरी समझो था ना कोई ब नंबर ही चवंदा आहिनि भाई तूं त ब आहिनि तव्हां वरी टी ईद मीलाद नबी किथां आंदी आहे हाणे इन बोतार खे इहा ख़बर ई कोन्हे त मुस्लमाननि जूं ईदूं घणियूं मदीने वाले साईं फरमायो सुनन इब्न माजा में हदीस हबीबन फरमाते यौमुल जुमुअत ईदुन लना जुम्मे जो ॾियारो असां जे लाइ ईद जो ॾियारो जुमो 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 वो महीने में घणा जुमा था कॾहिं कॾहिं 5 भी थी वेंदा ऐं साल में जुमा घणा 4 बार 48 कुछ ॿ इज़ाफ़ी ॿिया बि मिलायो त 50-52 जुमा थियनि था हर साल जे अंदर हाणे 52 उहे जुमा ॿधो ईदूं ॿधो इहे थी विया 54 ईदूं त इहे थी वियूं चाचा तूं चई थो ईदूं ई ॿ आहिनि 54 मां 2 शरीयत सां में कीती तो करी शरीयत सां में ठगी तो करी अल्लाह असां के 52 ईदूं ॾिनियूं तूं चई तो ॿ ईदूं आहिनि ये सब जुम्मन वारियूं ईदूं ईदुल फितर ईदुल अज़हा हड़ई ईदूं हिक पासे मोहम्मद मुस्तफा जे अचण वारी खुशी अन्या असां चवंदा ईद मीलादुन नबी ईद छो त मुस्लमाननि वटि वॾे में वॾो लफ़्ज़ खुशी जो आहे लफ़्ज़ ईद वॾे में वॾो लफ़्ज़ असां जे लाइ कहिड़ो आहे पर असांजी मजबूरी आहे जो असां वटि लफ़्ज़ इहो ई ईद जो आहे जे इन खां अञा वॾो को ॿियो लफ़्ज़ हुजे हा न त पोइ ईद मीलादुन न चऊं उहो लफ़्ज़ चऊं छो त ईद जी ख़ुशी नंढड़ी आहे मुस्तफा जी ख़ुशी अञा वॾी आहे सोने नबी जे अचण जी खुशी अञा वॾी आहे छो न खुशी कयूं जे नबी अचे असांजा मेरड़ा मुंहं धोता मदायूं मेरायूं कसायूं कचायूं मदीने वारे साईं जे सदके रब ढके काफर पिया चवनि मक्के जा मुशरिक पिया चवनि त जेकॾहिं तूं नबी आहीं असां तुंहिंजो चयो नथा मञूं चावल आ के असां ते अज़ाब मोकिले चईस रब के असां ते अमर मोकिले काफर मुशरिक अज़ाब घुरनि पिया अल्लाह ॿुधो पे रब फरमायो जिब्रील वञी मुंहिंजे महबूब खे ॿुधाए मा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम कीअं अज़ाब कयान जन में तूं सोनो वेठो तू मौजूद आहीं अज़ाब कीअं कयान जे तू न हुजी हा त इन्हनि जो मुंहिंजो ख़बरूं पइजी वञनि मूं रब जे लाइ इहा मुनासिब ई न ठहे ई नथी मूंखे इहा ज़ेब ई नथी ॾे ॻाल्हि जो मां अज़ाब कयां तूं बि हुजी
व अंत फीहिम ऐं अव्हां इन्हनि में मौजूद हुजो मां अज़ाब कया इहो घोड़ो लगे ई कोन इहा ॻाल्हि ठहे ई कोन थी मुस्तफ़ा तुंहिंजे सदके मां इन्हनि मुजरिमनि ॾोहारियुनि गदलनि गुनाहगारनि जा बि ढक ढकियो थो खुदा जो कसम अज भी मदीने वारो असा उम्मत में मौजूद हुजूर जने दुनिया ता रुखसत पिया कन्ना त पो जिब्रील अमीन आयो अर्ज की या रसूल अल्लाह फर्श ऐं अर्श तोखे इख्तियार तू चवी तुझी मज़ार अर्श मुअल्ला ते बनाई तुझी मज़ार पाक अर्श मुअल्ला ते बनायो जे तू चवी तुझी मज़ार जमीन ते बनाई साईं फरमाए जिब्रील मुझे रब के चओ फर्शन खां मां जमीन ते बेहतर आया मां पंहिंजे उम्मत खां जुदा थियण मुझी मज़ार मुझी उम्मत में हूंदी तो जरूर मुझे वजूद जो तोखे भरम पवंदो जरूर ख्याल पवंदो मुझी उम्मत ता आयल अज़ाब टारे खुदा जाने छो अज भी असा में हजार ऐब हजार गुनाह हजार डिंगायूं पर वरी रब ढक ढकिया पनाह जो पर्दो न लाथो खबर अथव छो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम में हिकड़े माण्हू ज़िना हिकड़ी रात में 72,000 के केर कफन दे केर गुस्ल दे केर जनाज़ो पढ़े 72,000 माण्हू लूत अलैहिस्सलाम जे क़ौम में 6 माण्हू हुआ मुलाकात हिकिड़ो अल्लाह जो सालियो बानू ऐं उहो अहिड़ो अल्लाह जो प्यारो हो जेको हुज़ूरी में वञण वारो मदीने वारे साईं जे कचहरी में वञण वारो मुझी उन सां मुलाकात थी पर ॾाढो रोए पियो वो बुजुर्ग ॾाढो रोए पियो मूं उन दुर्वेश खां उन अलाह वारे खां पुछो त साईं तव्हां एतिरो छो था पिया रो जी अॼु जॾहिं हबीबन जे हाज़िरी में विस दिल पर नबी जे अखियुनि में मूंखे लुढ़क जो वेठो खुदा जाने उन ॾींहं खां पोइ ऐलान थियो त कोरोना हटी वई हटंदी वई त रस्ता खुली खुदा जाने अज भी मदीने वारो असांजे लाइ दुआऊं तू असा गुनाह हिते था कयूं मदीने वारो हुते दुआऊं तो करे मौला वरी मुंहिंजी उम्मत आहे न की तारत ओ रहम भरा साईं रोज़े धणी किए हेरी जुदाई आयमा के बणी खुशहाल कयो मंझ ख़ाब खणी ये बानी पंजिया जो बारो मिठा जाल मजा आधार मिठा जाल मजा आधार मिठा गया जिस जी ओ चिंगार मिठा जाल मजा जेके वसंदी मान आए मिठा ते ता पंजी निगाह न लाए मिठा ये देखो शेर बुझाया तो मशहूर वाले सोने सरदार मोहम्मद कासिम मदीने वाले साईं के अर्ज़ इल्तिजा था कन पिया ओ थमे ऐब घड़ा वतन कीअं बणा साईं हज़रत कासिम के थमे ऐब घड़ा वतन कीअं बणा साईं हज़रत कासिम के चहली कंद कीअं
झालम जा आधार मिठा गया जिस ओ जंगे वसंदी नया मिठा तेता पंजी निगाह बेवाह बिली न विसार मिठा जालम जा ओ मिठा अज पुनल के राजी करी त अज राजी कर दिल पर जो दर वठी त अज वठ हुजूर के खुश करण चाही तो त अज मुस्तफा जी गुलामी कर जे मदीने वारो राजी त रब राजी पई जान मौजा चो सल्लल्लाहु मदीने वारे जी सुन्नत की बात वठो पंज वक्त नमाज पढ़ो मस्जिद के आबाद कर उठंदे वेंदे चो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या ओ मिठा मदीने वाले जो आशिक आई त नमाज चल 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 जेके मुस्तफा जा आशिक आयो मुस्तफा जा हुबदार आयो अज वायदो कयो तो पंज वक्त नमाज पढ़ दी मथे मथे हथ खड़ो खड़ो पंज वक्त नमाज पढ़ भी मस्जिद के आबाद कबो कूड़ न गाला चोरी न कर ठगी न कर गुनाह जा कम न कर मुस्तफा जो सच्चो आशिक थी देखार तेरी सा प्यार पक्को इकरार तेरी सा प्यार हबीब बेमिसाल बाकमाल हबीब बेमिसाल बा अखन जो ठारवा दिली दिलदारवा अखन जो हबीब बेमिसाल बाकमालवा जेको जगलाए रहमत खुदाई सारो आलम जहीं ते फिदाई 14 तबकन अंदर मुस्तफाई मन्ने मोमिन संदन बादशाही नूरे खुदा बदर तुझा शम्स दुहा नंगी नंगदारवा चो नंगी नंगदार यतीमन यारवा नंगी हबीब बेमिसाल बाकमालवा मेरा रब सामुला की रयो पर दो न बिच में को बाकी हूँ दो महशर में कौसर जो साकी संदन जो खलील हक जो दलील पिरी पकदारवा पिरी पकदारवा सखी सरदारवा हबीब बेमिसाल यारी में घारी न विझी गुलामी न पी तो गुलाम थी बेकार खादा जो को के वडेरे जो मानू को के अमीर जो के सिपाही जो चो असा मदीने वारी
सोने नबी जे दर जे गुलामी निपी पो जेके नमाज नथा पढ़ो नमाज पढ़ो हलाल रोजी खाओ बच्चन के हलाल खारायो कूड़ न गालायो चोरी न कयो जिना न कयो शराब न पियो बेहयाई कंदाई जा कम न कयो न्याणियों जवान बालग न वेयारियो परणायो न्याणियों के सुठा घर नेक दीनदार घराणो माइट्री कयो न्याणियों न्याणियों के पैसन ते न विकणो पैसन ते विकणन हराम पैसा वठण न्याणी ते चो हराम चो रिश्वत वठण हराम पराई से कब्जो करण हराम का बच्चो हलाल खाओ मुस्तफा करीम जा सच्चा गुलाम बनजो हिते भी वाह हुते भी बिनी जहानन में बेड़ा पार थींदा अल्लाह करीम मुझो चवण तमा सा जो बुधण पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए 4 बजे मुके खिताब करनो मोरे में उते जलसो हले पो तो उते पारी का वठी सो मुके उते पहुचणो मा तवा का इजाजत वठंदुस अल्लाह करीम सा सबनी जी हाज़री पंजे दर ते कबूल मंजूर फरमाइंदो।